A couple of years ago इहा हिकिड़ी चवणी हूंदी हुई त मुस्तक़बिल में जेके फैक्ट्रीज़ हूंदियूं उन्हनि में रोबोट्स जी सुपरविजन जे लाइ इंसान ऐं इंसान जी सुपरविजन जे लाइ डॉग्स अवेलेबल हूंदा। उन वक़्तु ही जेकी बि प्रोडक्शन हूंदी हुई टेक्नोलॉजी जे बारे में इन खे इग्नोर कयो वियो, इन खे लाइक हिकु मज़ाक एंड अनरियल शेप पई लॻे। बट हींअर विद द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस इहो एक्चुअली थी रहियो आहे। ऐं तव्हां अगरि ॾिसो था त असां वटि जेकी बि हींअर लाइक हिन जनरेशन में अगरि असां इन शइ खे एक्सेप्ट न कयो, अगरि असां हिन टेक्नोलॉजी खे अडॉप्ट न कयो त मे बी वी आर लैकिंग इन आवर क्रिएटिविटी, वी आर लैकिंग इन आवर प्रोफेशन। असां हींअर जेकी असां वटि टेक्नोलॉजी हले पई, जेकी असां वटि AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस हले पई, इन सां खोड़ सारियूं अहिड़ियूं स्किल्स और खोड़ सारियूं अहिड़ियूं जॉब्स ऑब्सोल्यूट थी वियूं आहिनि, ख़तमु थी वियूं आहिनि जस्ट बिकॉज द राइज़ ऑफ AI। सो अॼु असां उन्हनि सभिनी स्किल्स एंड उन्हनि जॉब्स जे बारे में पढ़ंदासीं जेके मे बी ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं ख़तमु थी चुकियूं आहिनि जस्ट बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस। सो फस्ट ऑफ ऑल जेकी सभ खां पहिरियां स्किल या जॉब आहे उहा आहे तव्हांजी कॉपी राइटिंग हिकु मोस्ट ऑब्वियस वन आहे। खोड़ माण्हू इन शइ खे, इन स्किल खे जेको आहे उहो एक्सेप्ट करण में अञा ताईं नाकाम आहिनि। त कॉपी राइटिंग जी जेकी स्किल आहे हींअर ख़तमु थी चुकी आहे बिकॉज़ इहो साॻियो ई कॉपी राइटिंग जो कमु तव्हांजो AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस करे पियो। अगरि तव्हां फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो फॉर बिग पब्लिकेशन्स प्रिंट्स में या तव्हांजी कॉपी राइटिंग मार्केटिंग कॉपी राइटिंग में, त उते तव्हांखे इहा सॼी जेकी तव्हांजी कॉपी राइटिंग स्किल आहे, हिकु माण्हूअ जी कॉपी राइटिंग स्किल आहे, इन खे AI सां तब्दील कयो पियो वञे बिकॉज़ AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस कैन डू मच बेटर फास्टर एंड मोस्टली फॉर फ्री। फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हां अ टीम ऑफ कॉपी राइटर्स हायर था कयो, उन जी जाइ ते अगरि तव्हां उन हिकिड़े सुपरवाइज़र खे हायर कंदो त उहो AI खे सुपरवाइज़ करे उन जो कमु करणु ॾिए, त इहो तव्हांजे लाइ मोस्ट चई सघो था त अफोर्डेबल थी वेंदो, तव्हांजे लाइ बहितरु थी वेंदो। सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस इज़ एक्चुअली डूइंग दैट। अगरि असां कुझु एग्ज़ाम्पल्स ॾिसूं त इहे कहिड़ियुनि न्यूज़पेपर्स में कहिड़ियुनि फिल्म्स में इस्तेमालु थिए पियो थो। द लॉस एंजलिस टाइम्स पंहिंजा सभु स्पोर्ट्स एंड इलेक्शन रिज़ल्ट्स जे आर्टिकल खे लिखण जे लाइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु पई करे। द वॉशिंगटन पोस्ट या सेम AI जी टेक्नोलॉजी इस्तेमालु करे पई पंहिंजे आर्टिकल लिखण जे लाइ, बट उहे आर्टिकल लिखंदी आहे जेके डेटा ड्रिवन हुजनि। डेटा ड्रिवन असां उन शइ खे सॾींदा आहियूं जेकी फैक्ट्स एंड फिगर्स ते मुश्तमिल हुजे। लाइक a few books already are written about a topic and उन्हनि फैक्ट्स एंड फिगर्स खे तव्हां उन ई फैक्ट्स एंड फिगर्स खे मद्देनज़र रखे करे अगरि तव्हां को आर्टिकल लिखो था, अगरि तव्हां शइ ठाहियो था, त दैट इज़ डेटा ड्रिवन। उन खां अलावा फॉर्ब्स तव्हांजो सेम AI जो इस्तेमालु थी करे पंहिंजा आर्टिकल्स वग़ैरह लिखण जे लाइ। सो इहे सॼियूं उहे टेक्नोलॉजीज़, इहे सॼियूं उहे पब्लिकेशन फिल्म्स आहिनि जेके हींअर AI जो इस्तेमालु करनि पियूं। सो इंस्टेड ऑफ इंटायर टीम ऑफ कॉपी राइटर्स, उन्हनि खे सिर्फ़ु हिकु सुपरवाइज़र जी नीड आहे जेको हू सुपरवाइज़ करे AI खे एंड उन जो कमु करणु ॾिए इन सच अ बेटर वे, इन सच अ फास्टर वे। अगरि असां इन ई ॻाल्हि खे अगरि असां चेक कयूं त असां जेको आहे अगरि मिड लेवल कॉपी राइटर आहियूं, फॉर एग्ज़ाम्पल वी आर नॉट सो एक्सपर्ट, वी आर नॉट सो बेसिक, मिड लेवल या लेवल 2 जा कॉपी राइटर्स आहियूं, त इहो टाइम आहे त असांखे पाण खे थोरो रीइन्वेंट करणो खपे। असांखे थोरो पाण खे जेको आहे उहो क्रिएटिव करणु खपे, त जीअं असां इन ई आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी टेक्नोलॉजी खे यूज़ करे फॉर योर क्रिएटिविटी, फॉर योर बेटरमेंट जे लाइ अॻिते असां हिन खे इस्तेमालु कयूं। आर नंबर 2 स्किल इज़ कस्टमर सपोर्ट। केतिरा ई दलील ॾियनि था त AI तव्हांखे ह्यूमन इंटरेक्शन में रिप्लेस नथो करे सघे, बट इमेजिन फॉर अ सेकेंड कि तव्हांखे कीअं ख़बर पवे त जेकी स्क्रिप्ट तव्हां लिखो था उहा AI जी आहे या न, या तव्हां जेको आवाज़ु ॿुधी रहिया आहियो उहो हक़ीक़त में आहे या AI जो लिखियलु आहे। द पॉइंट इज़ कि जेके चैटबॉट्स हींअर आहिनि AI जा कस्टमर सपोर्ट जे लाइ, उहे तक़रीबन इंसानी तक़रीर खां या ह्यूमन स्पीच खां अलॻि न आहिनि। दे आर सिमिलर टू ह्यूमन स्पीच। अगरि असां हिन खे अञा थोरो आसान कयूं त नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग तव्हांजी AI खे हेल्प कंदी आहे टू अंडरस्टैंड एंड रेप्लिकेट ह्यूमन स्पीच। लेट्स टेक ए एग्ज़ाम्पल कि वी हैव बिन यूज़िंग रोबोट्स for years now. One of them is Siri. For example, you are asking Siri to wake you up for the next morning.
कि Siri is an example of customer support. Most common complaints जेके हूंदियूं आहिनि माण्हुनि जूं कस्टमर सपोर्ट जे बारे में उहे हूंदियूं आहिनि त they often don't have clue के उहे छा पिया कनि, what they are doing. बट तव्हां इमेजिन कयो फॉर अ सेकेंड कि अहिड़े कस्टमर सपोर्ट रिप्रेजेंटेटिव सां ॻाल्हाइण हू लिटरली नोज़ एवरीथिंग एंड ही नोज़ हाउ टू फिक्स इट. सो AI is replacing customer support skill. Our number 3 job is of lawyers. के जेके वकील आहिनि उन्हनि खे बि AI रिप्लेस पियो करे. For instance, let me ask you a question कि what is the job of a lawyer? वकील जो कमु इहो हूंदो आहे त हू लीगल एडवाइस प्रोवाइड कंदो आहे उन इंसान खे जंहिंखे लॉ, कॉन्स्टिट्यूशन्स, रूल्स एंड रेगुलेशन जे बारे में ख़बर न हुजे. इट्स अ डेटा ड्रिवन एंड इहा जेको लॉयर जो कमु आहे, वकील जो कमु आहे, अ रोबोट कैन डू इट बेटर. इनफैक्ट जेके वॾियूं लॉ फर्म्स आहिनि उहे AI लॉयर्स इस्तेमालु करनि पियूं 2016 खां वठी करे. हींअर त AI उन हद ताईं पहुची वियो आहे जो उहो ह्यूमन बिहेवियर खे मिमिक करे सघेसि थो, उन जी कॉपी करे सघेसि थो. उन वटि AI वटि रोबोट्स वटि हर उहा नॉलेज आहे दुनिया जी जेकी इन शोबे खे रिलेट करे सघेसि थी, जेके इन शोबे खे, जेके इन कम खे मच बेटर वे, मच फास्टर वे में परफॉर्म करे सघेसि थी. सिर्फ़ु इन में डिफरेंस इहो आहे त इट्स जस्ट अ मैटर ऑफ डिस्ट्रीब्यूशन एंड यूज़र इंटरफेस के इहे लाइक AI can do it in much better way. Okay, yes, your number 3 job lawyers जी बि जेकी आहे उहा AI in future replace करे सघे थो. Number 4 skill जेकी AI अॻिते हली करे रिप्लेस करे सघे थो, that is of programmers. असां लाइक एंट्री लेवल एंड मिड लेवल जी ॻाल्हि पिया कयूं त लाइक मोस्ट प्रॉबली सभई या उन्हनि मां कुझु. सो एक्चुअली ऑलरेडी माण्हू स्क्रेच खां ज़ीरो खां वठी करे अगरि कंहिं वटि कोडिंग जी नॉलेज न आहे, कंहिंखे वेबसाइट्स डेवलपमेंट जी नॉलेज न आहे त दे आर ऑलरेडी मेकिंग वेबसाइट्स विद द हेल्प ऑफ वेबसाइट बिल्डर. हाणे इहे वेबसाइट बिल्डर उहे वेबसाइट्स आहिनि जेके तव्हांखे ऑलरेडी हिकिड़ो कस्टमाइज़ टेम्पलेट ॾियनि पियूं, हिकिड़ो ऑलरेडी कॉन्टेंट ॾियनि पियूं. तव्हां पंहिंजी उन में डेटा एडिट कंदो, हू तव्हांखे जनरेट करे तव्हांजी वेबसाइट अकॉर्डिंग टू यूअर कॉन्टेंट जेको तव्हां उनखे प्रोवाइड कयो आहे, अकॉर्डिंग टू यूअर कोड डिज़ाइन्स जेको तव्हां उनखे प्रोवाइड कयो आहे, उहो तव्हांखे जनरेट करे तव्हांखे उहा वेबसाइट ॾिए थी. एंड अदर एग्ज़ाम्पल इज़ ऑटो कोड. ही उहो टूल आहे जंहिंजे अंदरि तव्हां इंस्ट्रक्शन्स ॾींदो, जंहिंजे अंदरि तव्हां कुझु इंस्ट्रक्शन ॾींदो, तव्हां कुझु कीवर्ड ॾींदो त उहो तव्हांखे तव्हांजो कोड जेको आहे जनरेट करे ॿुधाईंदो. सो यस, अगरि असां ॻाल्हि कयूं त असां हींअर फ़िलहालु जेको आहे उहो सिर्फ़ु वर्जन 1 ते आहियूं, द सुपर अर्ली डेज़ जंहिंखे असां चई सघूं था. त मतिलबु AI जी रेवोल्यूशन जिथां अञा स्टार्ट थी आहे त सभु प्रोग्रामर्स कांट बी रिप्लेस. लाइक जेके मास्टर लेवल जा प्रोग्राम्स आहिनि उहे रिप्लेस नथा थी सघनि, बट येस द मिड लेवल एंड एंट्री लेवल प्रोग्रामर्स जेके बेसिक आहिनि, जिन खे प्रोग्रामिंग जी नो हाउ टू बिल्कुलु बेसिक आहे या जिन खे प्रोग्रामिंग नथी अचे, उहो दैट कैन बी रिप्लेस्ड बाय AI इन फ्यूचर. असांजी नंबर 5 स्किल आहे सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन. अगरि असां सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन जी ॻाल्हि कयूं त सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन कुझु साल पहिरियां ई ख़तमु थी चुकी आहे एंड इट वॉज़ रिप्लेस्ड बाय वॉच टाइम इन क्लिक थ्रो रेट. त अगरि असां चेक कयूं त SEO जे लाइ को हिकिड़ो बंदो हूंदो हुयो जेको मैन्युअली वेबसाइट में वेंदो हुयो, वेबसाइट खे चेक कंदो हुयो, सर्टेन गाइडलाइंस ॾींदो हुयो त तव्हांखे इहा वेबसाइट गूगल सर्च में रैंक थी सघे, गूगल सर्च जे फर्स्ट पेज ते रैंक थी सघे. बट अगरि असां हींअर ॾिसूं त इहा सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन जी जेकी स्किल आहे इहा तक़रीबन यूज़लेस आहे, बिकॉज़ हींअर तव्हांजी तक़रीबन हर वेबसाइट में तक़रीबन गूगल में तव्हांखे इहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे ऑलरेडी तव्हांजी वेबसाइट खे एनालाइज़ थो करे, तव्हांजी वेबसाइट खे बूस्ट करे, उनखे चेंज थो करे. एंड पोइ देयर इज़ नो नीड फॉर SEO या वेबसाइट कॉपी राइटिंग जे लाइ असांखे कंहिं सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन जी ज़रूरत न आहे. असांखे इहा AI ऑलरेडी कंहिं वेबसाइट जे अंदरि AI ऑलरेडी असांखे गूगल जे अंदरि ॾिनी पई वञे. ओके, सो नंबर 6 स्किल इज़ ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग जे अगरि ॾिठो वञे त मार्केटिंग जे हर हिकु एस्पेक्ट खे AI जी मदद सां तमामु बहितरीनु ऐं फास्टर तरीक़े सां करे सघिजे थो. AI तव्हांजी
ऑडियंस खे टारगेट करे उन्हनि जे कस्टमर बिहेवियर खे एनालाइज़ करे तव्हांजो कॉन्टेंट उन्हनि टारगेटेड ऑडियंस ताईं पहुचाईंदो जंहिंखे तव्हांजे कॉन्टेंट या प्रोडक्ट जी ज़रूरत आहे। नॉर्मल छा थींदो आहे त जॾहिं असां कोई बि मार्केटिंग जे लाइ कोई बि पर्सन हायर कंदा आहियूं त उहो तव्हांजी सभिनी शयुनि खे एनालाइज़ कंदो आहे, उनजी स्ट्रेटजी ठाहींदो आहे, देन उनखे टारगेट कंदो आहे। बट हींअर असां वटि AI जी मदद सां कुझु अहिड़ियूं वेबसाइट्स और AI अहिड़ो फास्टर थी वियो आहे जो उहो पाण ई ॼाणे तव्हांजी वेबसाइट्स में तव्हांजे SEO जे अंदरि इहे सभु शयूं एनालाइज़ करे तव्हांजो कॉन्टेंट उन्हनि टारगेटेड ऑडियंस ताईं पहुचाईंदो। AI एक्चुअली तव्हांजी जेकी शॉर्ट टर्म कॉन्टेंट हूंदो आहे उनखे जनरेट करे तव्हांजी सोशल मीडिया पोस्ट जे अंदरि तव्हांजी ऑडियंस खे टारगेट कंदो आहे। हाणे हिते अचूं था त असां वटि हिकिड़ो आर्ग्यूमेंट जनरेट थो थिए, आर्ग्यूमेंट क्रिएट थो थिए रिगार्डिंग मार्केटिंग। त मार्केटिंग जे अंदरि 2 एस्पेक्ट्स हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे स्ट्रेटेजिक प्रोसेस ऐं ॿियो हूंदो आहे क्रिएटिव प्रोसेस। हाणे स्ट्रेटेजिक प्रोसेस त AI जी ज़रिए AI जी मदद सां कयो पियो वञे, बट क्रिएटिव प्रोसेस AI कैन नॉट हैंडल क्रिएटिव प्रोसेस। उन में तव्हांजी क्रिएटिविटी थी खपे, ह्यूमन इमोशंस था खपनि, फीलिंग्स था खपनि। सो फॉर नाउ AI कैन नॉट हैंडल क्रिएटिव process, but for sure we are just a couple of months away from AI Instagram model जेको तव्हांजी क्रिएटिव पार्ट खे जनरेट करे सघेसि तो। हिन जी मदद सां AI Instagram मॉडल जी मदद सां तव्हां AI फ़ोटोज़ जनरेट करे सघोसि था, AI वीडियोज़ जनरेट करे सघोसि था, ऐं इन्हनि AI वीडियोज़ ऐं फ़ोटोज़ जे ज़रिए तव्हांजी जेकी मार्केटिंग हूंदी उहा तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठे तरीक़े सां AI जी मदद सां करे सघिजे थी। Our number 7 skill or job is of accounting. AI powered accounting softwares automatically असांजे invoices के expenses tracking के या वरी जेके इवन taxes prepare कया वेंदा आहिनि ऐं जनरेट कया वेंदा आहिनि उन्हनि जी डेटा खे एनालाइज़ करे शो करे सघे थो। AI कंहिं बि कंपनीअ जी फाइनेंशियल परफॉर्मेंस खे पिणु प्रिडिक्ट करे उहो उन जी डेटा जे हिसाब सां शो करे सघे थो। हैविंग एन AI अकाउंटिंग सॉफ्टवेयर इज़ लाइक कि तव्हां वटि 24/7 हिकु पर्सनल अकाउंटेंट मौजूदु आहे जेको मोर इफिशिएंट वे में कैलकुलेशन करे तव्हांजी सॼी बेटर अकाउंटिंग करे तव्हांखे शो कराए सघे थो। AI जी मदद सां तव्हां पंहिंजनि एक्सपेंसिस खे कैटेगराइज़ करे सघो था कंहिं बि कंपनी जी। तव्हां AI सां कैश फ्लो या इनवॉइसिस पिणु ठाहे सघो था। वंस AI सॉफ्टवेयर्स मेन स्ट्रीम में ईंदा त तव्हांखे हिकु पर्सनल अकाउंटेंट जी ज़रूरत कॾहिं बि कंहिं बि कंपनी जे अंदरि महसूसु कोन थींदी। नंबर 8 इज़ ग्राफिक डिज़ाइन. Graphic design is a skill that has been already replaced by AI regardless of where you are at this topic now. Let's take an example of a local coffee shop owner or business person. अगर हिकु कॉफ़ी शॉप वारे खे पंहिंजे बिज़नेस जे लाइ पंहिंजे ब्रांड जे लाइ को लोगो ठाराइणो आहे या लोगो जी ज़रूरत आहे त हू हिकु एक्सपेंसिव ग्राफिक डिज़ाइनर खे हायर न कंदो। ही वुड रेदर गो फॉर AI एंड देयर आर कपल ऑफ वेबसाइट्स आउट देयर जंहिंजी मदद सां तव्हां हींअर बि बेसिक डिज़ाइनिंग पाण करे सघो था, जंहिंजी मदद सां तव्हांखे को बेसिक लेवल 2 या बेसिक ग्राफिक डिज़ाइनर जी नीड न आहे, बिकॉज़ उहे शयूं तव्हां पाण वेही करे पंहिंजे ब्रांड जे लाइ पंहिंजे बिज़नेस जे लाइ करे सघोसि था। बट देयर इज़ अ थिंग कि फॉर नाउ जेके एक्सपर्ट ग्राफिक डिज़ाइनर्स हूंदा उन्हनि खे AI रिप्लेस नथो करे सघे, बट जेके लेवल 2 एंड बेसिक ग्राफिक डिज़ाइनर्स आहिनि उन्हनि खे ऑलरेडी AI रिप्लेस करे पियो। सो यस, ग्राफिक डिज़ाइनिंग इज़ एन अदर स्किल जेकी AI जी वजह सां ख़तमु थियण वारी आहे, ख़तमु थी चुकी आहे। नंबर 9 इज़ म्यूज़िक प्रोडक्शन. So okay, the fact or argument here is AI cannot make original music here. पर अगर AI खे एज़ अ एग्ज़ाम्पल चयो वञे त पोयनि सालनि जा सभु जेके बि हिट सॉन्ग्स आहिनि उन्हनि खे कंपाइल करे उन्हनि जी जेकी धुन आहे उन में जेको म्यूज़िक यूज़ कयो वियो आहे, उन में जेकी लिरिक्स यूज़ कया विया आहिनि उन्हनि खे मैच करे हिकु रिमिक्स सॉन्ग, हिकु न्यू क्रिएटिविटी जनरेट करे त AI कैन डू मच फास्टर एंड बेटर देन ह्यूमन. Our number 10 job or skill is of teaching. Actually, teaching could be the most weirdest yet worth looking skill from the list mentioned above. हिकु ॻाल्हि हिते इहा क्लियर कजे त AI can teach you a certain topic really quick with right knowledge, but of course AI तव्हांखे कंहिंजा पर्सनल एक्सपीरियंस जे मदद सां नथो पढ़ाए सघे, बट अगरि तव्हांखे को सर्टेन टॉपिक रियली क्विकली सिखणो आहे त AI works surprisingly well. As we have discussed above
कि AI जी मदद सां माण्हू फ्री वेबसाइट्स पाण पिया ठाहिनि, इवन दे डोंट नो हाउ टू कोड, बट अगरि AI जेको आहे उहो एॾो फास्टर थी वियो आहे त AI तव्हांजी हर फील्ड जे अंदरि तव्हांजे कम खे मच बेटर एंड मच फास्टर करे पियो। इवन इन नियर फ्यूचर कंपनीज़ उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत हूंदी जेको AI जे कम खे सुपरवाइज़ करे। दे डोंट नीड एनी लॉयर इन लॉ फील्ड, दे डोंट नीड एनी म्यूजिशियन इन म्यूजिक फील्ड, दे डोंट नीड एनी copywriter in copywriting field, graphic designer in graphic designing field, and programmer in programming field. So yes, अगर तव्हांखे पंहिंजे फ्यूचर खे सिक्योर एंड सेफ करणु चाहियो था त तव्हांखे हिननि टेक्नोलॉजीज़ खे अपडेट करिणो पवंदो। एंड विद द हेल्प ऑफ दीज टेक्नोलॉजीज़ तव्हां पंहिंजी क्रिएटिविटी एंड प्रोडक्टिविटी खे 10 times बेटर करे सघो था। सो येस, AI is replacing every single field in this world right now. So hopefully हिन टॉपिक मां तव्हांखे कुझु मदद मिली हूंदी एंड क्यूरियोसिटी वधंदी हूंदी। डू लेट अस नो कि तव्हांखे अहिड़े टाइप जो कॉन्टेंट अञा वधीक प्रोवाइड करे सघिजे कयो वञे और नॉट। सो येस, वेटिंग फॉर योर फीडबैक।